अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपमन हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ मेहमान डॉक्टर हिते ईंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा HIV एड्स बीमारी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। HIV जो वायरस छा आहे, एड्स बीमारी छा आहे, उहा लॻंदी छो आहे, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उनखां बची कीअं सघिजे थो, छा इहा एॾी ख़तरनाक आहे, छा त उनजो कोई इलाजु असां वटि आहे या न आहे। छो त जॾहिं एड्स जो नालो ॿुधंदा आहिनि माण्हू त काफ़ी परेशान थी वेंदा आहिनि ऐं हिकिड़ो ईअं सम्झंदा त एड्स जे करे कंहिंखे आहे त उहो हिकिड़ो ऐब सम्झंदा आहिनि, उनखे लिकाईंदा आहिनि। का लिकाइण जी ॻाल्हि कान्हे। अलाह ताला जेके बि हिते बीमारियूं मोकिलियूं उनजो इलाज बि हिते मौजूदु आहे, पर असांखे थोरी कोशिशि करणी आहे, थोरी जस्तजू करणी आहे त असां हिन बीमारी जो इलाज बि असां वटि आहे, हिन खां बची बि सघूं था। अॼु असां एड्स बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीउ हफ़्तो सॼो एड्स जे जेको सो ख़िलाफ़ु प्रोग्राम या उनजे ख़िलाफ़ु जेको सो ॻाल्हाए पियो वञे त एड्स जी ॼाण ॾिनी पवंदी। हफ़्तो सॼो एड्स जी बीमारी बाबति मल्हाए पियो वञे ऐं हर डिसंबर जे पहिरीं तारीख़ ते एड्स जो आलमी ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे। अॼु असां एड्स ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेके महिमान आहिनि, पहिरियों महिमान जेको मूंसां गॾु आहे उहो आहे डॉक्टर मोहम्मद अहमद काज़ी, जेके प्रोविंशियल मैनेजर आहिनि एड्स प्रोग्राम सिंध जा। ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿियो महिमान आहे उहो आहे आफ्ताब अहमद, डॉक्टर आफ्ताब अहमद, जेके पाण मॉनिटरिंग एवेल्यूशन ऑफिसर आहिनि सिंध जा, उहे बि एड्स प्रोग्राम जा। ॿई महिमान असां सां गॾु आहिनि। असां एड्स बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो सभु खां पहिरीं पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। काज़ी साहब, वॾी महिरबानी तव्हां असां वटि हिते आयो। ऐं आफ्ताब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी आफ्ताब, तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहब, इहो जेको काज़ी साहब तव्हां माशाल्लाह एड्स प्रोग्राम जा मैनेजर आहियो, सॼी सिंध में काफ़ी महिनत कयो पिया, कमु कयो पिया, हिकिड़ी ख़तरनाक बीमारी उनजे ख़िलाफ़ु ईअं जहाद वांगुरु कमु पिया करियो, मरीज़नि खे ॻोल्हियो बि था, उनजो इलाज बि कयो था, कोशिशि कयो था त इन ख़तरनाक मर्ज़ जो को न को मुक़ाबिलो करे सघिजे। छो त जॾहिं मां असांजा माण्हू इनजो नालो ॿुधनि था त थोरो ख़ौफ़ अची थो वञे। ज़ाहिर आहे हर बीमारी इंसान खे ख़ौफ़ त ॾिए थी। त एड्स जेका आहे, पाण मुंहिंजे नाज़रीन खे सभ खां ॿुधायो त एड्स या HIV पाण आहे छा, थोरी ॼाण ॾेई छॾियो त पोइ वरी अॻिते ॻाल्हायूं। साईं महिरबानी। सभ खां पहिरीं तव्हां असांखे इहो मौक़ो ॾिनो, इन करे जो असांजो वर्ल्ड्स एड डे 2013 जो 1 डिसंबर ते आहे। जी जी। ऐं सो तव्हांजो ही असां सां इंटरव्यू तमामु इम्पॉर्टेंट आहे। ऐं एड्स थींदी आहे हिकिड़ी वायरस आहे, उनखे HIV चवंदा आहिनि। ऐं HIV जो मतिलबु हूंदो आहे ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी वायरस आहे। ठीकु आहे। ऐं प्राइमरी इन्फेक्शन यानी इब्तिदा जो जेको इन्फेक्शन थींदो आहे उन ॾींहं खां वठी कम अज़ कम 8 खां 10 साल थींदा आहिनि त हुन मरीज़ खे एड्स थींदी आहे। एड्स छा आहे? एड्स आहे अक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएंसी सिंड्रोम आहे। यानी उन मरीज़ खे जंहिंखे चइबो आहे सभु साइन एंड सिम्टम ज़ाहिर थी वेंदा आहिनि। जी साईं। अच्छा, मतिलबु तव्हां सम्झो त जॾहिं HIV जेको वायरस आहे उहो जॾहिं कंहिं मरीज़ या इंसान जे जिस्म में दाख़िल थिए थो त उहो 8 खां 10 सालनि में आस्ते आस्ते डेवलप करे एतिरा वायरस ठाहे वेंदो आहे जो बीमारी में तब्दील थी वेंदो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु ईअं थियो। पोइ उन में साइन सिम्टम या निशानियूं ज़ाहिर पोइ थींदियूं आहिनि। एतिरो टाइम छो लॻंदो आहे? इन जो को सबबु आहे त असांजो इम्यून सिस्टम एतिरो मज़बूत हूंदो आहे? बिल्कुलु साईं, तव्हां सही पिया चओ। असां इंसान जे जिस्म में हुनजो क़ुवते यानी इम्यून सिस्टम जंहिंखे मुदाफ़ियत हूंदी आहे। ऐं वायरस जिस्म में जीअं ई एंटर थींदो आहे, तव्हांजे रत में मुंतक़िल थी वेंदो आहे त हुनजी मल्टीप्लिकेशन शुरू थी वेंदी आहे। वाध जंहिंखे चइबो आहे, वाध शुरू थी वेंदी आहे। ऐं जिस्म में जेका पंहिंजो इम्यून सिस्टम आहे हू हुनखे रोकण जी कोशिशि कंदो आहे। इन ई जंग में जॾहिं वायरस खटे वेंदो आहे, उन यानी वायरस लोड जिस्म में वधी वेंदो आहे रत में, त हुनखे एड्स थींदी आहे। पोइ हुन में जेतिरो बि टाइम लॻे। हा। पोइ कॾहिं 8 साल में, कॾहिं 5 साल में, कॾहिं 15 साल, उहो वरी उन माण्हू जी पंहिंजी क़ुवत मुताबिक़ जेतिरी मज़बूती ओतिरो वॾो टाइम। जी, हुन माण्हू में इहो ॾिसो वेंदो आहे त आया हू मर्द आहे औरत आहे, हुनजी उमिरि छा आहे, ऐं उनजे अलावा उनजो पंहिंजे रत में हीमोग्लोबिन केतिरो आहे, केतिरी ताक़त आहे उनजे रत में। सो इहो सॼो इन्हनि फैक्टर्स जे करे डिपेंड करे थो। अच्छा, डॉक्टर आफ्ताब, जॾहिं डॉक्टर साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जॾहिं असांजे इम्यून सिस्टम ते जॾहिं एड्स जो HIV वायरस हमिलो कंदो आहे त कहिड़नि सेलनि खे डैमेज कंदो, किथे मुक़ाबिलो हलंदो आहे जेको इहो 10-15 साल हलंदो रहंदो आहे? इहो ख़ासि तौर ते इम्यून सिस्टम जो जेको T सेल आहे, अच्छा, इन ते हमिलो कंदो आहे। ऐं इहो सुस्त वायरस आहे दरअसल। अच्छा, आस्ते आस्ते। हा, जीअं ॿिया जेका आहिनि उहे जेका वायरस आहिनि उहे जीअं अॼु हमिलो हुनजो थियो,
त सुभाणे नज़लो थी वेंदो आहे, या कुझु अहिड़े बीमारियूं आहिनि जीअं जीत हूंदा आहिनि, जीअं अॼु आहे जिस्म में दाख़िल थिए थो, जीअं TB जो आहे उहो थोरो टाइम वठंदो, हे तमामु सुस्तु आहे, हे 8 खां 10 साल वठंदो आहे। मतिलबु जंग में पोइ वञी वाद करे हुनजो जेको अंदरि वञी करे हुनजो सेल जो जेको RNA आहे उन ते कब्ज़ो करे ऐं पंहिंजी जेको आहे उहो ठाहिणु शुरू करे छॾींदो आहे। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर काल साहब, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हिन में अचे थी, जेका मुंहिंजे ख़्याल में त जेको तव्हां ॾींहं जो ॻाल्हि कयो त असां हर डिसंबर ते जेको सो आलमी ॾींहुं मल्हायूं था, हिन ॾींहुं मल्हाइण जो को ख़ासि मक़सदु आहे? जी, हिन ॾींहं जो मक़सदु ईअं आहे, जीअं अॼु तव्हां ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे, त असां अवेयरनेस जो मैसेज ॾियूं, असां माण्हुनि खे ॼाण ॾियूं त कीअं हिन वायरस खां बचियो वञे। इन करे जो ही हिकिड़ी डेडली बीमारी आहे, ख़तरनाक बीमारी आहे, ऐं हिकिड़े दफ़ा वायरस तव्हांजे जिस्म में मुंतक़िल थी थो वञे, पोइ हू तव्हां हयात हुजे थो जेसि ताईं तव्हां ज़िंदा आहियो। सो इन जे करे हिन ॾींहं में असीं जेके माण्हू हिन बीमारी में मुब्तला आहिनि उन्हनि सां यकजहती कंदा आहियूं। इहो ही आलमी ॾींहुं आहे, ऐं हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध जंहिंखे चइबो आहे पंहिंजी कमिटमेंट ॾींदो आहे फॉर इंटरनेशनल सॉलिडिटी। सो इन जे करे असां सॼी दुनिया शामिल थी वेंदा आहियूं, असां बि एड्स जे ख़िलाफ़ जेको सो मुहिम हलायूं था, ॼाण ॾियूं था माण्हुनि खे। बिल्कुलु इहो। अच्छा डॉक्टर साहब, कहिड़ा प्रोग्राम तव्हां हिते थिया आहिनि, छा माण्हुनि खे ॼाण लाइ को सेमिनार आहिनि? जीअं इहो हिकिड़ो प्रोग्राम तव्हां हिते आया आहियो, इहो बि माण्हुनि खे ॼाण था ॾियो, त तव्हांजा जेको इन शेड्यूल में पूरो हफ़्तो या जेको तव्हांजो आलमी ॾींहुं हुन में छा माण्हुनि खे सेमिनार जे ज़रिए माण्हुनि खे कीअं पैगाम का वाक आहे, तव्हांजो छा प्रोग्राम आहे? जी, जीअं असांजो हिकु ॾींहुं अॻु में मीडिया पर्सनल सां एडवोकेसी ते सेमिनार हो। इन करे जो मुंहिंजी नज़र में ऐं मुंहिंजी टीम जे नज़र में जेको आहे मीडिया तमामु हिकिड़ो इम्पॉर्टेंट पिलर आहे, ऐं मीडिया पर्सनल असांजो जेको मैसेज आहे कराची खां वठी जैकवाबाद ताईं तमामु थोरे टाइम में फैलाए सघनि था, आम माण्हू ताईं पहुचाए सघनि था। ठीकु आहे। छो त इन सभिनी खे तव्हां गॾु त नथा करे सघो, इहो तमामु मुश्किल कमु आहे। जी बिल्कुलु सही आहे। इन अलावा असांजी कुझु वर्कशॉप हलनि पियूं जंहिंमें असीं जेके नौजवान आहिनि उन्हनि खे कीअं उन्हनि जी बचाव थी सघे थी, उन में असां मुख़्तलिफ़ हेल्थ केयर प्रोवाइडर्स, सिविल सोसाइटीज़ ऐं जेके प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स हिन शोबे में कमु कनि पियूं, उन्हनि खे असां ट्रेन पिया कयूं त ही मैसेज कीअं फैलायो वञे। ठीकु आहे, ॾाढो सुठो। अच्छा, ॿिया न ॾींहं जे हिसाब सां तव्हांजा प्रोग्राम? जी, ॿिया ॾींहं वाक आहे, को सेमिनार आहे, कीअं? जी, असांजो अॼु जीअं हींअर 8 बजे असांजो होटल शेरिटन में असां कैंडल लाइट गैदरिंग जंहिंखे चइबो अरेंज कई आहे। उन में जेके बि मरीज़ HIV खां इन्फेक्टेड आहिनि हू सभु ईंदा, उन्हनि जा रिश्तेदार ईंदा। असां उन जे अलावा ॿियनि डिपार्टमेंट में ॿिया जेके डिपार्टमेंट हेल्थ थियो या ॿिया लाइन डिपार्टमेंट आहिनि गवर्नमेंट में, उन्हनि में बि डिसीशन मेकर्स या स्टेक होल्डर्स ईंदा, ऐं असीं सभु मिली दुआ कंदासीं, कोशिशि कंदासीं ऐं यकजहती जो मैसेज फैलाईंदासीं त असीं जेके HIV सां जेके शिकार आहिनि, जेके मरीज़ हिन इन्फेक्शन खां, उनखे कीअं बचाए सघूं। ॾाढो सुठो, ज़बरदस्त, इहो थियणु घुरिजे। आचर जे ॾींहुं 11:30 बजे 2 तलवारनि खां वठी पार्क टावर्स ताईं असांजी वॉक आहे, ऐं वॉक खां पोइ असांजी बाग़ इब्न क़ासिम क्लिफ्टन में आहे, उते असांजी नंढी हिकिड़ी असां त सरमनी ऑर्गेनाइज़ कई आहे ताकी हुन में असां अवेयरनेस जा मैसेजिस ॾींदासीं पब्लिक खे, जीअं उनखे ख़बर पए त उहो बची करे। डॉक्टर साहब, मां तव्हांखे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, मूंखे ख़बर आहे तव्हां नौजवान लाइ को ख़ासि हिकिड़ो प्रोग्राम जा प्लान बि रिथियो आहे जंहिंमें तव्हां कमु बि कयो पिया, जीअं तव्हां थोरो ज़िक्र बि कयो, उहो मां तव्हां ज़रूरु पुछां, पर थोरो आफ्ताब सां हिकिड़ो सुवाल मुंहिंजो, आफ्ताब कीअं ख़बर पई त हिन माण्हू खे HIV आहे या एड्स आहे? का ख़ासि निशानी शुरू में या आख़िर में कीअं ज़ाहिर थींदी त उहो माण्हू तव्हां वटि अचे इलाज कराए? दरअसल असां इहो अवेयरनेस जो यानी आगाही जो इहो पैगाम ॾींदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ सेमिनार करे उनखे ॿुधाईंदा आहियूं त एड्स कीअं मतिलबु फैलिबी आहे। ठीकु आहे। पोइ हाणे ईअं आहे त जेको बि इहा हाई रिस्क एक्टिविटी में मतिलबु हूंदो उन खे पंहिंजो टेस्ट कराइणु घुरिजे।
पोइ उहे असांजे सेंटरनि ते अचे ऐं पंहिंजो टेस्ट कराए। डॉक्टर हाई रिस्क में केरनि थोरो इन जो जवाब तव्हां ॾियो त पोइ नौजवान थिए। हाई रिस्क ग्रुप में कहिड़ा जी हाई रिस्क अच्छा पाकिस्तान जी ऐं सूबाए सिंध जी इहा ख़ुशकिस्मती आहे जी छाजे करे असांजो मज़हब इस्लाम बिल्कुलु ऐं असांजो जेको कल्चर आहे हिन सूबे जे सूबे जो या खिते जो जी उन जे करे ही वायरस जीअं असांजा ॿिया मुल्क आहिनि उन्हनि में वायरस अक्रॉस द बोर्ड आहे यानी सॼे काफ़ी अवाम में बि आहे इहो वायरस पर असांजे सूबे में ऐं पाकिस्तान में ही वायरस जेको आहे उहो ख़ासि हाई रिस्क ग्रुप में आहे। सभिनी में शामिल आहे। सभिनी में शामिल कोन्हे। इहा हिकिड़ी सुठी साइन आहे। इहा हिकिड़ी सुठी साइन आहे ऐं ॿियो कुदरती तौर सां असांजे मज़हब ऐं असांजे कल्चर ट्रेडिशन जे करे हिन जो बचाव बि आहे। ऐं हाई रिस्क ग्रुप जीअं तव्हां पुछियो आहे हाई रिस्क ग्रुप आहिनि इंजेक्टिंग ड्रग यूज़र्स ऐं इन जे अलावा जेके हम जिन्सी में आहिनि ऐं इन जे अलावा जेके पंहिंजे जीवन साथी जे अलावा ॿिया साथी ठाहिनि था इन्हनि में आहे। इन जे अलावा जेको तस्दीक शुदा जेको रत आहे हू नथा इस्तेमालु कयूं त उन जे करे फैलाव थिए थो। अच्छा हिकिड़ो अहम जेको पहलू आहे जेको असां सभु भुलाए था छॾियूं आफ्ताब साहिबु तव्हांखे ख़बर हूंदी त असांजा ॿारहाड़ी में जिते किथे डिस्पेंसर वेठा आहिनि किथे डॉक्टर वेठा आहिनि इस्पतालनि में मरीज़ रोज़ अचनि था हिकिड़ी सुई सां 5 मरीज़नि खे उहा सुई लॻाइनि था 10 मरीज़नि खे बि लॻाइनि था या वरी उन में ॿियो हिकिड़ो अहम फैक्टर आहे जेकी असांजी ॻुठ जूं औरतुनि कंहिं छोकिरी जो कन टोपियूं या नक टोपियूं इहे ॿ अहिड़ा ग्रुप आहिनि त छा इहे बि फैलाइण में मददगार आहे? बिल्कुलु तव्हां तमामु सुठी ॻाल्हि पॉइंट आउट कई आहे ऐं हिन प्रोग्राम जे ज़रिए मैसेज ॾियणु थो चाहियां त अगरि तव्हां डॉक्टर वटि वञो था त उनजो कंपाउंडर जेको तव्हांखे सुई लॻाए थो इहो तव्हां पाण ॾिसो अगरि उहा सिरिंज इस्तेमालु शुदा सिरिंज या पुराणी सिरिंज उनखे डिस्कार्ड नथो करे ऐं तव्हां ते इस्तेमालु करे थो त तव्हां हुन ते पंहिंजो उनखे रोकियो उनखे ॿुधायो त हिन सां बीमारी फैलंदी। इन जे अलावा जीअं हजामे जी दुकान आहे हजाम खे बि तव्हां पाण ॿुधायो इन करे जो डॉक्टर त पढ़ियलु लिखियलु आहे पर हजाम जेको आहे उनखे ॼाण न हूंदी आहे ऐं हू उनखे ॼाण न हूंदे हू इन बीमारी खे फैलाए सघे थो। उहे ई साॻियूं ब्लेड जंहिंखे चइबो आहे उहो हर जंहिंखे चइबो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि ते सो ऐं कन टोपाइण वारी बि ॻाल्हि ईअं ई आहे त हू निडल जेका इस्तेमालु कयूं था उन ते ख़ासि करे तव्हां पंहिंजो ध्यानु ॾियो त उहो निडल इवन हिकिड़ी फैमिली में बि इस्तेमालु न थिए हर कंहिं लाइ अलॻि निडल हुजे। अच्छा डॉक्टर साहिबु जेकॾहिं को माण्हू अचे थो मरीज़ अचनि था डॉक्टर जी तव्हां ज़िक्र कयो छो त असां वटि इहो वॾो फुक़दान आहे छो त इहो अहिड़ो हिकिड़ो रीज़न आहे जेको असां नज़रअंदाज़ नंढो रीज़न आहे त छा जेकॾहिं असां नई सिरिंज ॿाहिरां घुराए इस्तेमालु करियूं तॾहिं बि फैलिजी सघे थो या न नई अगरि सिरिंज आहे 5 रुपए जी घुराए वठूं हीअ इन सां असांखे लॻायो हा बिल्कुलु 5 रुपया ॾिसो 5 रुपयनि जी 5 रुपया या 10 रुपया इहो रेट आहे हा उन में मुंहिंजे ख़्याल में इहो बहितरी आहे इहो ई हिकिड़ो प्रिवेंशन आहे थो त तव्हां नई सुई वठी या उहो डॉक्टर तव्हांखे ॾिए थो अगरि या दुकान पर जेकॾहिं नई इस्तेमालु कजे त हिनखे रोके सघिजे बिल्कुलु रोकिजी थो वञे इहो तमामु हिकिड़ो सुठो तरीक़ो तमामु सुठो आहे इन करे जो इहो हिकिड़े HIV वायरस जंहिंजे जिस्म में आहे हुन मां ट्रांसफर थिए थो ॿिए में थिए थो जी त हीअ सुई जेका उहो एज़ अ टूल यूज़ थिए थो हिकिड़े अच्छा मां तव्हांखां इन ते बि थोरो मां आफ्ताब साहिबु हिकिड़ो ख़ासि ॻाल्हि आहे जीअं जिन्सी बेर आहे रवि जो असां ज़िक्र था कयूं जीअं डॉक्टर साहिब बि ॻाल्हि कयो त भई पंहिंजे पार्टनर खे छॾे तव्हां ॿिया पार्टनर ठाहियो था या मतिलबु त इन शइ खां कीअं बची सघे छो त असांखे का ख़बर कान्हे नौजवान पाण खे कीअं बचाए का मेडिकली बचाव जा तरीक़ा आहिनि? इहो त तमामु सिंपल आहे त उहो कीअं बचे त पंहिंजे जीवन साथी ताईं जेकॾहिं महदूद हूंदो त पोइ बची सघे थो पर पोइ बि जेकर उहो नथो वञे त पोइ बि जेको आहे इहो जिन्सी बेरारो वञे थो त पोइ उन लाइ कंडोम जेको आहे उहो इस्तेमालु करे उहो हिकिड़ो बेस्ट तरीक़ो आहे बेस्ट तरीक़ो उन सां बची सघिजे हा उन सां मतिलबु इहो जेकॾहिं इस्तेमालु थिए त केतिरे % असां रोके सघूं था कंडोम सां असां 100% पर 95% ज़रूरु रोके सघूं मतिलबु इहो बि हिकिड़ो वॾो बिल्कुलु। अच्छा एॾा सभु तव्हां नौजवाननि जे लाइ ज़िक्र कयो त असां हिकिड़ो प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे उन ते असां कमु बि कयूं था जीअं त एड्स में अक्सर मुंहिंजी जेका नज़र में या मुंहिंजी तहक़ीक़ात में त नौजवान जेको तबिको आहे उहो घणो इन्वॉल्व आहे तव्हांखे उन में वधीक परसेंटेज एड्स जा ॿार तव्हांखे घटि मिलंदा पोड़ा बि घटि मिलंदा पर नौजवान जेको असांजो
तमामु हिकिड़ो सम्झो त रिच तबिको आहे जेको कमाए थो, जेको घर बि हलाए थो, पर उहो ई हिन में इन्वॉल्व थिए थो। त नौजवान जे लाइ तव्हां जेको प्रोग्राम ॾिठो उहो छा आहे, उन्हनि खे कीअं ॼाण था ॾियो, उन में ॿिया केरु केरु तव्हां सां शामिल आहिनि, छा उन में केतिरो तव्हां कामयाबु थिया आहियो? जी, नौजवाननि जो तबिके लाइ जेको असां ख़ासि पायलट प्रोजेक्ट लॉन्च कयो आहे, इहो शुरूआति असां कराची जे 3 टाउननि में कयो आहे, जंहिंमें आहे सदर आहे, कोरंगी आहे एंड क्लिफ्टन एंड डिफेंस अथो। ठीकु आहे। अच्छा, नौजवान उन में असां उहे नौजवान शामिल कया आहिनि जेके लोअर या मिडिल इनकम ग्रुप्स मां अचनि था, जिन जी ज़िंदगी स्ट्रीट्स में गुज़रे थी, यानी गलियुनि में गुज़ारीनि था, ऐं हुन जी मथां का सरपरस्ती कोन्हे, को ॾिसण वारो कोन्हे, त हू बेराहरी में आराम सां अची वेंदा आहिनि, मुब्तला थी सघनि था। सो इन जे करे असां अहिड़े नौजवाननि खे जिन जी का सरपरस्ती कोन्हे, जिन जो घर कोन्हे, हिननि खे असां जंहिंखे चइबो आहे ट्रेनिंग ॾींदा आहियूं। उन्हनि खे असीं इहो ॿुधाईंदा आहियूं त हीअ बीमारी तव्हांखे लॻी सघे थी, तव्हां पंहिंजो कीअं बचाव कयो। जीअं आफ्ताब साहब ॿुधायो त कंडोम्स यूज़ करणु खपनि, ऐं इन जे अलावा का निडल न इस्तेमालु कनि। छा अहिड़ा नौजवान अक्सर डिप्रेशन जी हालति में हूंदा आहिनि ऐं हुननि जी ज़रूरत पूरी कोन थींदियूं आहिनि, पैसा बि हुननि वटि कोन हूंदा आहिनि, त हू इस्तेमालु शुदा सिरिंज जेका आहे उनखे बि इस्तेमालु कंदा आहिनि नशे जे लाइ। अहिड़ा जेके माण्हू उहे नशे में बि मुब्तला थी सघनि, बिल्कुलु उन पासे वञी सघनि, बिल्कुलु, ऐं जेको उन लाइ वरी ख़तरनाक साबित थी, बिल्कुलु, बल्कि वञी न सघनि था आहिनि। इन करे जो इहो असां पायलट प्रोजेक्ट लॉन्च कयो आहे, हिकिड़ी असेसमेंट खां पोइ असां लॉन्च कयो आहे त भई ही ग्रुप नौजवाननि जो अहिड़ो ग्रुप आहे जंहिंखे असां हेसि ताईं मद्देनज़र कोन रखियोसीं, ऐं इन जी इलाही इम्पोर्टेंस आहे बिकॉज़ ही वायरस हिन नौजवाननि खां फैलिजी सघे थो, माना ॿियनि माण्हुनि ताईं पहुची। जी बिल्कुलु। अच्छा, हिन में कीअं तव्हांजो अप्रोच छा आहे? को डॉक्टर तव्हांजो हुते वञे थो, उन्हनि माण्हुनि ताईं तव्हां उन गली में जेके तव्हां सम्झो था जेके माण्हू आहिनि उन्हनि नौजवान तव्हांजी पहुच कीअं था पहुचो? छो त जेकॾहिं तव्हां मां हिकिड़ो वेठो आहियां गली में, तव्हां मूंखे चवंदो त मां फौरन त तव्हां सां राज़ी थी तव्हां सां डिस्कस न कंदुसि, तव्हां जेको अप्रोच जो तरीक़ो कहिड़ो? जी, हिन प्रोग्राम जी जेका सुठी ॻाल्हि आहे उन में ईअं आहे जेको असां नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइजेशन, सिविल सोसाइटीज़ यानी प्राइवेट सेक्टर में जेको कम्युनिटी लेवल ते, आवाम जी लेवल ते जेके तंज़ीमूं कमु पई कयूं उन्हनि खे असां शामिल कयो ऐं हुननि जा जेके पीयर एजुकेटर, आउटरीच वर्कर्स आहिनि, उन्हनि खे असीं ट्रेनिंग ॾियूं पिया, बिकॉज़ हू जेके पीयर एजुकेटर या आउटरीच वर्कर्स इहो बि हुन ई इलाइक़े में पिया रहनि, मतलब उनजे करे तव्हांखे कामयाबी मिली, हुननि खे बिल्कुलु ही प्रोग्राम असां शुरू कयो आहे हींअर 1-2 महीना थिया आहिनि, पर तव्हांखे कामयाबी मिली आहे? कामयाबी साईं जॾहिं मतलब उन्हनि माण्हुनि ताईं तव्हांजी पहुच बिल्कुलु पहुच, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि, इन शइ खे अॻिते वधायूं था, पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़्ते जो काइज़ा वक़्त खां पोइ वरी इन ॻाल्हि खे अॻिते नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो। वेलकम बैक नाज़रीन, अचो तो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। अॼु असां एड्स बाबति ॻाल्हाए रहिया आहियूं। डॉक्टर साहब, काज़ी साहब, जेको वक़्फ़े खां पहिरीं जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल पई थी, तव्हां जेको असां नौजवाननि जे लाइ प्रोग्राम शुरू कयो, उन में उहे माण्हू जेके स्ट्रीट में आहिनि, जिन खे ॼाण न आहे, जिन जा का सरपरस्ती न आहे, उन्हनि ताईं तव्हां पहुचण जी कोशिशि था कयो, त केतिरो तव्हां कामयाबु थिया आहियो, कॾहिं खां शुरू थियो आहे, केसि ताईं हलंदो, कहिड़नि माण्हुनि खे हुन में अञा शामिलु कंदो? साईं, ही असां जुलाई में, हिन साल जुलाई में हाणे शुरू कयो ताज़ो, हाणे शुरू कयो आहे। उन में सभ खां पहिरीं असां जेके माण्हू हिन कम्युनिटी में रहनि पिया या हिन आवाम में आहिनि, उन्हनि खे ई असीं ट्रेन पिया कयूं। छा आहे जो ही उन ई इलाइक़े में रहनि था, हुननि खे ख़बर आहे त कहिड़ा माण्हू बेराह रवी ते आहिनि ऐं सड़कनि ते रहनि पिया। सो इन जे करे असीं उन्हनि जी ट्रेनिंग पिया कयूं, ऐं जीअं ई ट्रेनिंग जो अमल मुकमल थी वेंदो, उन्हनि खे असीं जेके हाई रिस्क ग्रुप आहिनि, नौजवान आहिनि, जिन जो हिस्ट्री आहे त ही को नशो था कनि या ही जिनसी बेराह रवी ते आहिनि, या हिन में जंहिंखे चइबो आहे कुदरती तौर सां, पैथोलॉजिकली तौर सां रत घटि आहे ऐं भई रत था लॻाराइनि,
त ही जेके असांजा जेके ट्रेंड मास्टर ट्रेनर्स जंहिंखे असीं चऊं पिया जेको इन ई कम्यूनिटी में रहनि पिया ही माण्हू वञी हिननि जी पहिरीं त काउंसलिंग वठंदा कंदा पोइ हिननि खे सपोर्ट ॾींदा इन करे जो अहिड़े नौजवाननि खे साइकोलॉजिकल एंड सोशल सपोर्ट जी तमामु ज़रूरत हूंदी आहे सो हू प्रोवाइड कंदा आहियूं ऐं उन खां पोइ हिननि जी स्क्रीनिंग बि हो कंदा अगरि हिननि में अगरि इहो स्क्रीनिंग यानी टेस्ट आऊं चऊं तो HIV टेस्ट कंदा अगरि पॉज़िटिव अचे थो त हू शुरूआति में ई जेको आहे ट्रीटमेंट जा ज़रिया ॿुधाईंदा ऐं हिननि खे अंडर सुपरविजन रखंदा ठीकु सो इहो अच्छा हिन में फीमेल बि शामिल हिन में साईं ही असां जेको हाई रिस्क ग्रुप वरितो आहे इहो ॿिए नंबर ते आहे पहिरीं नंबर ते आहे इंजेक्टिंग ड्रग यूज़र जेको टोटल जेके केसिस आहिनि HIV पॉज़िटिव जा उन मां 37% शरह अथो ऐं जेको असां ही ॿियो नंबर ग्रुप आहे जंहिंजो आउं तव्हांखे ॿुधायां पियो ही मेल सेक्स वर्कर्स आहिनि ऐं ॿियो ट्रांसजेंडर यानी हिजड़ा जी हू ग्रुप सेक्स वर्कर्स हिन में शामिल आहिनि ऐं इन जे करे असां फीमेल्स अञा असां कोन पिया कयूं हिन ग्रुप ते पिया कयूं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे अगरि कामयाबी मिली थी वञे ऐं असीं हिन नौजवाननि खे बचाए में कामयाब थी वञूं था पोइ असीं ॿियनि ग्रुपनि खे कमु कंदा त जीअं हिन बीमारी हिन मुज़ी मर्द मां जान छुटी जी बिल्कुलु सही अब त जेकॾहिं कंहिंखे का एड्स HIV वायरस खां एड्स में तब्दील थी वियो बीमारी ज़ाहिर थी वई ऐं जेका हुनजा इम्यून सिस्टम आहे उहो 350 खां घटी वियो त कहिड़ियूं साइन सिम्टम ज़ाहिर थींदियूं उनखे छा थींदो जो हू तव्हां वटि अचे उन में ईअं थींदो आहे त जीअं ईअं सम्झो त जीअं पहिरियों कंहिंखे बि वायरस ईंदो त उन में शुरू में जीअं नज़लो खांसी ज़ुकाम बुखार वग़ैरह इहो हफ़्ते ताईं हलंदो ठीकु आहे पोइ अवां सही था चओ त पोइ उन खां पोइ इहो 8-10 साल लॻंदा पोइ एड्स में पर एड्स जॾहिं हुनखे अनाउंस असां कंदा आहियूं त उन में जेका बीमारियूं ईंदियूं आहिनि उहा ईअं आहे त जेकॾहिं हुनखे बुखार आयो त उहो महीनो हलंदो घणी देरि हा मतिलबु महीनो हलंदो हुन इलाज बि कंदा हूंदा पर हुनखे मतिलबु शिफ़ा न मिलंदी पर ॿियो जेको आहे हुनजो वज़न जेको आहे उहो घटिजी वेंदो आहिस्ता तमामु ॿियो उन में ईअं आहे त को अहिड़ी जिस्म जे मथां जेको जिल्द जे मथां दाणा बाणा थी वेंदा आहिनि हुनखे जेकॾहिं दस्त लॻिया त उहे बि डॉक्टर वटि वेंदो आहे पर उहो सही न थींदो आहे महीनो लॻी वेंदो आहे ऐं कुझु ॿी अहिड़ी बीमारियूं आहिनि जीअं डॉक्टरनि पंहिंजी ज़िंदगी में बि न ॾिठी हूंदी उहा अहिड़ा केसिस बि आहिनि जीअं निमोसिस निमोनिया हूंदो आहे उहो हुनखे मतिलबु अहिड़ी बीमारियूं या कैपोसी सार्कोमा इहो अहिड़ी बीमारियूं जीअं डॉक्टरनि खे बि ईअं सम्झो इहे तमामु घटि हूंदियूं आहिनि पर अहिड़े मरीज़नि में उहे बि ज़ाहिर थी वेंदियूं आहिनि अच्छा क्लिनिकली हिनखे असां सुञाणे सघूं था ऐं डायग्नोस करे सघूं या टेस्ट ज़रूरी आहे टेस्ट तमामु ज़रूरी आहे पर इहो अलामात खे ॾिसी करे असां टेस्ट बि छो कराईंदा शक करे सघूं हा शक करे सघूं था ऐं पहिरियों त हुनजी अलामत छाकाणि त जेकॾहिं हुनजो महीनो असां इलाजु कयूं ऐं उहो सही नथो थिए त पोइ असांखे सोचणु घुरिजे त इहो छो नथो सही थिए त इन करे जेको आहे पोइ असांखे हुनजो टेस्ट ज़रूरु करणो पर हुनजो टेस्ट जेको आहे को बि सर्जिकल इंटरवेंशन या जराही या ऑपरेशन वारा जो को बि प्रोसीजर हुन में लाज़मी भले ई हुनखे ज़ाहिर थिए या न थिए हुन में बि इहो टेस्ट करणु ज़रूरी आहे उहो बि ज़रूरी आहे माना टेस्ट इन्हनि शयुनि में ज़रूरी आहे अच्छा डॉक्टर साहिबु हाणे थोरो अचो त जीअं डॉक्टर साहिबु साइन सिम्टम ॿुधायो त ठीकु आहे क्लिनिकली जेकॾहिं को शक बि आहे त इहे बीमारी थी सघे थी डॉक्टर जो हिकिड़ो पंहिंजो डायग्नोस आहे पर हुनखां हुनखे कंफर्म करण लाइ टेस्ट ते बि असां वेंदा आहियूं त का इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त कंफर्म थी वञे त हिनखे जेको एड्स थी विया वायरस मौजूदु आहे हुनजो जेको सो लोड केतिरो आहे इहे सभु थींदा केतिरा सेंटर आहिनि इन्हनि मरीज़नि इहो मरीज़ तव्हां वटि कीअं अचनि था इलाज जो सिस्टम तव्हां वटि छा आहे छो त गवर्नमेंट तव्हां सां इन्वॉल्व सिंध गवर्नमेंट ते कमु बि करे थी जी बल्कि ही प्रोग्राम ई सिंध गवर्नमेंट जो आहे ऐं असांजा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल्स ते असांजा हिकिड़ी क्लिनिक आहे जिन क्लिनिक जो नालो आहे सेक्शुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन क्लिनिक ऐं उन सां गॾोगॾु आहे हिकिड़ो सेंटर VCCT इन जो मतिलबु आहे वॉलंटरी कॉन्फिडेंशियल काउंसलिंग एंड टेस्टिंग फॉर HIV इन्फेक्शन इहो तव्हांजो हर डिस्ट्रिक्ट में आहे हर डिस्ट्रिक्ट में ज़बरदस्त माना गवर्नमेंट तव्हांजो डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ हेल्थ सभु मिली करे उते कमु जी हाणे अगरि हाई रिस्क ग्रुप हिननि फैसिलिटीज़ ते अचे थो हीउ जेको असांजो नेटवर्क आहे या ॼार आहे उन में अचे थो त हू हुनजो हुनखे काउंसलिंग कंदा आहिनि हुनखे आमादा कंदा आहिनि उन खां पोइ हुनजो टेस्ट कंदा आहिनि
अगरि रिज़ल्ट पॉज़िटिव आहे त पोइ ही असांजी लेबॉर्ट्री आहे जंहिंखे चइबो आहे रेफरल लेबॉर्ट्री सिविल हॉस्पिटल कराची में इन ते हू कंफर्मेशन डायग्नोसिस लाइ उन जो सैंपल रेफर हिकिड़ी आहे सिंध में हिकिड़ी आहे। ठीकु आहे, माना जेको बि तव्हांखे आहे त कंफर्मेशन लाइ हिते ज़रूरु मोकिलींदो। अच्छा, उन खां पोइ हुन जी रूटीन फॉलोअप थींदी आहे। इन करे जो असांजा 5 ट्रीटमेंट सेंटर आहिनि ऐं हिन प्रोग्राम जी ख़ुसूसियत इहा आहे त असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत कमु पिया कयूं। ना सिर्फ़ु गवर्नमेंट जा वसाइल या रिसोर्सिस आहिनि इस्तेमालु पिया कयूं, बल्कि इन जे अलावा प्राइवेट सेक्टर जी बि पार्टिसिपेशन आहे ऐं जंहिंखे चइबो आहे प्लेटफॉर्म प्रोवाइड कंदा आहियूं। त 4 कराची में आहिनि ऐं कराची में हिकिड़ो इंडस हॉस्पिटल में ट्रीटमेंट सेंटर आहे, ॿियो आगा खान जे 12 जे वार्ड में आहे थो। इन जे अलावा सिविल हॉस्पिटल कराची में हिकिड़ो जनरल ट्रीटमेंट सेंटर आहे ऐं उन जे अलावा हिकिड़ो 12 जे वार्ड में आहे, पीडियाट्रिक वार्ड में आहे थो। हिकिड़ो लाड़काने में ट्रीटमेंट सेंटर आहे जंहिंमें ॿार वॾा सभु शामिल आहिनि। जी, हैदराबाद में न आहे। हैदराबाद में इन करे जेको एज़ अ पब्लिक हेल्थ असां छा कंदा आहियूं त कंहिं बि प्रोग्राम खे लॉन्च करण लाइ छाजे करे असां वटि जेके वसाइल आहिनि उहे लिमिटेड आहिनि ऐं असांजी प्लैनिंग इहा हूंदी आहे, फोकस्ड हूंदी आहे थो। हाणे बीमारी सभ खां वधीक कराची में आहे, उन खां पोइ लाड़काने में आहे, पोइ हैदराबाद ऐं सांगड़ में आहे थो। सो इन जे हिसाब सां असां जेके ट्रीटमेंट सेंटर्स आहिनि बीमारी जी शरह ॾिसंदे असां हिननि शहरनि में क़ाइमु कया आहिनि। कैसे मां हिन ते हिकिड़ो सुवाल मुंहिंजे ज़हन में इहो अचे थो त माण्हू तव्हां वटि कीअं पहुचनि उन जे ज़रिए। पर हिकिड़ी ॻाल्हि पुछां थो मां आफ्ताब साहिबु डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त असांजो नंढनि ॿारनि जो जेको वार्ड आहे उते बि ट्रीटमेंट आहे, त छा ॿार बि इन में वधीक इन्वॉल्व हूंदा आहिनि? अक्सर इहा बीमारी नौजवाननि जी सॾी वेंदी आहे। हा, ॿारनि में इहो इन करे हूंदो आहे त जेके हुनजी माऊं आहिनि, मदर जेके आहिनि, हा, उन में इहो ईंदो आहे वायरस जेको आहे, उहा बीमार पहिरियों थींदी आहे। हुन में ईअं आहे त हुनजा मुड़ुस जेका हूंदा आहिनि उहो उतां ट्रांसफर थींदी आहे। ठीकु आहे, पोइ इहो वर्टिकल ट्रांसफर हिनखे पोइ माउ खां ॿार ताईं। हा, पोइ माउ खां ॿार ताईं। इन करे जेको आहे ॿारनि में उते ॿारनि जो जेको ट्रीटमेंट थींदो आहे, हा, बाक़ाइदा ॿारनि जो ट्रीटमेंट आहे ऐं वॾनि में जेका टैबलेट्स फॉर्म में मेडिसिन अवेलेबल आहे त ॿारनि लाइ सीरप फॉर्म में न उहो त आहे, मतिलबु ट्रीटमेंट मौजूदु आहे। पोइ इन करे सेंटर आहे। अच्छा, मां जेका एड्स वारी आहे, जंहिंखे एड्स आहे, छा उनजो खीर पीआरण सां थी सघे? बिल्कुलु, हुनजे खीर पीआरण सां थी सघे थो, जे करे उहो पेट सां आहे उन महिल बि थी सघे थो। ऐं डिलीवरी छा कजे, पोइ खीर पीआरण ज़रूरी आहे? हा, खीर त पीआरे, पर उहो अंडर कवर जेका असांजा ट्रीटमेंट सेंटर आहिनि जेके हुतां मतिलबु राब्तो करे उहे ख़ासि तौर ते ॿुधाईंदा आहिनि त कीअं हुनखे खीर पीआरे, केतिरे टाइम ताईं खीर पीआरणो आहे हुनखे ऐं कहिड़ी दवा वठी करे पोइ खीर पीआरणो, उन सां हुनखे जेको नुक़सानु घटि थींदो। अच्छा दादा साहिबु, हिकिड़ो आम माण्हू, छो त मां थोरो ईंदुसि न ते एड्स खे हर को माण्हू लिकाए थो, ऐप थो सम्झे ऐं माण्हू डिजनि बि था हिन खां, पर जेकॾहिं को माण्हू तव्हां वटि इलाजु करणु चाहे त तव्हांजे सेंटर कीअं पहुचे? का रुकावट आहे या आराम सां पहुची सघे थो? कीअं उते पहुचे जो पंहिंजो इलाजु कराए सघे? साईं, हाणे हिन में ईअं आहे जेको असां ऑलरेडी मैप आउट कयो आहे त किथे ही माण्हू हाई रिस्क जा रहनि पिया ऐं कहिड़ियुनि शहरनि में कहिड़ी जॻहियुनि ते आहिनि। इहो असां वटि सर्वे थियो 2011 में ऐं इन जी मदद सीडा जी मदद सां असांजो सर्वे थियो हो, कैनेडियन इंटरनेशनल डेवलपमेंट एजेंसी जी सपोर्ट खां। उते ऑलरेडी हिननि असांखे आइडेंटिफाई कयो आहे ऐं हिन जे सर्वे में सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम बि शमूलियत कई। न मतिलबु जेकर को माण्हू चाहे त आराम सां तव्हांजे सेंटर वञे, उते उनखे डॉक्टर मिली वेंदो? जी बिल्कुलु, ऐं असां वटि डिफरेंट कंपार्टमेंट्स आहिनि सो दैट हुननि जी प्राइवेसी ऐं हुननि जी सीक्रेसी सिफारिश जी ज़रूरत कान्हे, वञे त हुनजो सभु कुझु थी वेंदो। अच्छा, इहो जेको बि तव्हांजो उते ट्रीटमेंट आहे या जेको इन्वेस्टिगेशन सभु फ्री आहे? बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट आहे ऐं सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त एंटी रीट्रोवायरल मेडिसिन्स आहिनि ॿारनि लाइ ऐं वॾनि लाइ, इहो फ्री ऑफ कॉस्ट आहिनि। इहो असांखे ग्लोबल फंड जे ज़रिए असांजी बेस्ड ऑन, उहो त ठीकु आहे, जेको पर मतिलबु फ्री आहे, जेको माण्हू इलाजु कराए सघे थो। अच्छा डॉक्टर साहिबु, आफ्ताब साहिबु, इलाजु आहे हिन जो बाक़ाइदे? जेकॾहिं केरु माण्हू इलाजु कराए थो बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे थो? बिल्कुलु, हिनखे त असां ईअं बि चवंदा आहियूं त एहतियाती इलाजु आहे। उन खां पोइ जेकॾहिं बीमारी त इलाज सां बि बहितर ज़िंदगी, बिल्कुलु, उहा जेकरे टाइम ते दवाई वठे थो ऐं पूरी दवाई वठे थो, हा,
पोइ उन सां उहे ईअं ई नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो जीअं आम माण्हू गुज़ारे। मतलब बेहतर ज़िंदगी गुज़ारे। भाई साहब टाइम ख़त्म थियण वारो आहे। साहब मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो तव्हांजो पब्लिक लाइ? अॼु ॾाढो तव्हांजो एड्स एॾो कमु बि कयो था, ॾाढो माशाल्लाह तमामु सुठो कमु कयो, अञा इलाही सवाल रहंदा, पर मां को अहिड़ो मैसेज ॾियो जीअं आम माण्हू को फ़ाइदो वठे तव्हांजो। जी, मुंहिंजो इहो मैसेज आहे त असांजो जेको हदफ़ आहे थो उहो आहे गेटिंग टू ज़ीरो। ठीकु आहे। ऐं असीं चाहियूं था त हिन सां जेके अमवात आहिनि हिन वायरस सां हू बि ज़ीरो थियनि, हिन सां डिस्क्रिमिनेशन जेका जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो बि ज़ीरो थिए, ऐं इन सां जेके चइबो आहे नवां केसिस जेके आहिनि हू बि सिफ़र थियनि या ज़ीरो थियनि। सो असांजी कोशिशि इहा ई आहे, ऐं इनशा अल्लाह ताला अगरि आवाम जी सपोर्ट रही ऐं तव्हांजे चैनल जी ऐं ॿियनि चैनलनि जी सपोर्ट रही त असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदासीं। वॾी महिरबानी काज़ी साहब, तव्हां सां आहियो। आफ्ताब साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां आहियो। नाज़रीन, असां सां गॾु हो प्रोविंशियल मैनेजर एड्स मोहम्मद अहमद काज़ी साहब असां सां गॾु जंहिं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, जेकॾहिं असां सभई डॉक्टर पब्लिक पढ़ियल लिखियल माण्हू गॾिजी करे महिनत कयूं, गॾिजी करे जेके हिमत कयूं त असां एड्स जहिड़ी मुज़ी मर्ज़ जो मुक़ाबिलो बि करे सघूं था, हिनखे ख़तमु बि करे सघूं था। ॾाढो सुठो आहे जेकॾहिं असां एहतियात कयूं, जेके डॉक्टर साहब ॿुधाया उन्हनि एहतियात ते अमल करियूं त मर्ज़ असांखे लॻी ई नथो सघे। पर जेकॾहिं मर्ज़ आहे त उनजो इलाज बि मौजूदु आहे, कार्ड ॾियण जी ॻाल्हि कान्हे, ॻाल्हि कोन जी ॻाल्हि कान्हे। ऐं हिन मैसेज ते अमल कयूं, हिन बीमारी जो इलाजु कयूं, बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। जेकॾहिं डॉक्टर साहब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयूं त असां ख़ुशियुनि भरी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। ऐं इनशाला तव्हां डॉक्टर साहब जिन ॻाल्हियुनि ते अमल बि कंदो ऐं बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि बि कंदो। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपमर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।